कश्मीर में खबर ईंदा तो कश्मीर के इलाइक़े गुड्डू थाने की हद सैफुल्ला पाड़े में मुड़स आसिफ मीरानी पंहिंजी ज़ाल 4 ॿारनि की मां मिसमात शाहिदा मीरानी के बेदर्दी से छुरियूं हणी क़त्ल करे छॾियो। इतला मिलंदे ही गुड्डू पुलिस वाक़े वारे हंध पहुंची फौती औरत जो लाश कश्मीर के सिविल अस्पताल पहुंचायो वियो आहे। लाश पोस्टमार्टम बाद वारसन हवाले कयो वियो आहे। गुड्डू पुलिस जवाबदार आसिफ मीरानी के गिरफ्तार करे वरतो आहे, जॾहिं त पुलिस चवण हो त वाक़े बाबत जांच करे रहिया आहियूं। पासे फौती औरत जे पीउ गुलाम हुसैन मीरानी मीडिया के बुधायो त आसिफ मीरानी जो मुंहिंजी धीअ सां जहिड़ो रोज़ जो मेमूल हो, रोज़ जहिड़ो कंदो हो, मारकुट कंदो हो, रात बि शराब पी करे मुंहिंजी धीअ के बदी चाकू सां गलो कटियो अथसि ऐं जिस्म जे केतिरनि हिस्सनि ते ज़ख़्म ॾिना अथसि। असांजी कंहिं सां बि दुश्मनी न आहे। SSP कश्मीर बशीर अहमद बिरोई ऐं आला इख्तियारिन खां मुतालबो था कयूं त मुंहिंजी धीअ जे खून सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।